एक ॿी अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। दादू पुलिस खां केस में घुर्बल जवाबदार फरार थी वियो। आवाज़ न्यूज़ पुलिस एहलकारनि खां जवाबदार फरार थियण वारी वीडियो हथ करे वरिती आहे। जवाबदार जे फरार थियण ते पुलिस में थरथलो मची वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॿुधाए रहिया आहियूं। दादू पुलिस खां केस में घुर्बल जवाबदार फरार थी वियो आहे। आवाज़ न्यूज़ पुलिस एहलकारनि खां जवाबदार फरार थियण वारी वीडियो हथ करे वरिती आहे। जवाबदार जे फरार थियण ते पुलिस में थरथलो पइजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर दानिश खुश्क। जी दानिश, इन हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही दादू अदालत जे ॿाहिरां जेको 6 पुलिस एहलकारनि पारां हिकु केस में घुर्बल नौजवान खे खंभण जी कोशिश कई, पर नौजवान 6 पुलिस एहलकारनि खां छॾाए जेको आहे सो फरार थी वियो आहे। जॾहिं त हिन हवाले सां पुलिस सां राब्तो थियो आहे, मौक़िफ़ वठण जी कोशिश कई आहे त पुलिस पारां लालमी ज़ाहिर कई वई आहे, उन्हनि मौक़िफ़ ॾियण खां इनकार कयो आहे। जी ठीकु आहे, जी महिरबानी दानिश अपडेट करण लाइ।